नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ मिठी का खबर ॾींदा आहियूं। थरपारकर के नए एसएसपी हसन सरदार न्याज़ी पंहिंजे उहिदे जी चार्ज संभाले वरिती आहे। खेनि एसएसपी ऑफिस मिठी पहुचण ते पुलिस पारां गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। होॾां बदिली थी वियल एसएसपी अब्दुल्ला अहमद यार अवामी प्रेस क्लब मिठी पहुची साफ़िन पारां ॾिनल चांहि पार्टी में शिरकत कई। इन मौक़े ते एसएसपी अब्दुल्ला अहमद यार ॻाल्हाईंदे चयो त समाजी बुराइनि जे ख़ात्मे ऐं अवामी मसइलनि जे हल लाइ थर जे मक़ामी साफ़िन जो किरदारु हाकारी ऐं सारा जोॻियो रहियो आहे। साफ़िन जी निशानदेही ते समाजी बुराइनि ऐं ॾोहनि जे ख़ात्मे लाइ असांखे मदद मिली। हिननि चयो त साफ़त मुआशरे जो आईनो आहे ऐं थर जे साफ़िन हमेशह हक़ ऐं सच जो साथ ॾिनो आहे। मूं 16 महीननि जी मुक़ररी दौरान मक़ामी साफ़िन जी निशानदेही खे बुनियाद बणाए मसइलनि खे हल करण जी भरपूर कोशिश कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।